सेठे ये परेशान पियो लगी या खुजाड़ो थियो है? ए गुलूड़ा बेली तू सचो आई आऊं भुलो होस। ये तू आई भुलियल ये गस्सी आई कदई? ए कुजाड़ो जी ये आऊं चुवई पियो त गाल के खोल त खबर त पए। गुलूड़ा नडी नूरी सा हीर गडु की न हुई। ये सेठे ये ऊ त मो तो के पहरे धक्क मन चे हो। वो बुरे वारी डोसी हुई डोसी। या मुख खबर ही ये जे हीर के दिसे आना ये गस थी वनी हां। एक कुजाड़ो तो चवी गशवरी कुजाड़े लाई थी दिस। ए आफत के दिसी ये गस न थी ने बयो कुजाड़ो थी ने। अरे तो के 1000 दफा चयो है तने हीर जे नाले ई मचो तो कर ये नचो तो अज तुजो पातर फरते वसाया। आगो जी कतई कटवत पियो गाला सान पुड़े करी ना। ए मुजेरे गुजरो छो। ए मुजेरे सोरो सारंगियो वाट गाड़ो तो के ना धारकम में अगते थींदो वने। ए मुंशी तू इन किन्ने छोरे जी वाखाण पियो करे मुखे घट पियो करे। ए मुजेरे गाल कीने ई सोरो तो आज्ञा को हैसियत किन दो रखे पर कम एड़ा भला भला पो कराए तने तो चुआ। ए केड़ा कम कराइस मुखे सुनाए। ए मुजेरे आज्ञा कम त घोरे हो पर पाण वाली तराई के पक्को पियो कराए आओ। ए ई तराई मौजी बनी मंजाए उते कम जेको भी थींदो मौजी इजाजत का सवाइ किम थींदो। ए मुजेरी ओ छोरो खबरदार आहे सरकार वटा वनी पक्को कम कराइंदो पो छा कने। मुंशी आऊं चवाए तो ई कम किम थींदो आऊं ये करण किन मरीदस ये तो मौजी मर्जी हल्दी। तेरी मुजेरी मञण मुराद आहे ये सोरो सारंगियो तो किना कसर पियो वने। ए मौसी अजायो बाश न कर आऊं एक मिनट में छोरे जे कम के दुप कराए छड़ींदुस। मुजेरी हाण वधीक तो जी मर्जी आहे। हां आऊं हला तो मुके कोई लेखा बेखा करना है। हो अगे तो वडो खपुरो है पुरखन जी निशानी पर हलाए छा थी वियो आहे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।